बाक़ी जेके वॾा वॾा दीनदार आहिनि उन्हनि जा बि प्रकार ॾिठासीं पाड़े में, असांजे शहर में। रुगो शादी थिए त सभिनी जो दीन पधिरो आहे, पोइ सॼी राति निंड हराम आहे सॼे मोहल्ले जी, सॼे शहर जी। न का पंहिंजे सकाफ़त जी ख़बर अथनि, न का पंहिंजी तहज़ीब जी ख़बर आहे मुसलमाननि खे, रुगो नाले जा मुसलमान। अल्लामा इक़बाल तो चए, ना हैदरी फ़क्र है ना दौलत उस्मानी है, तुमको असलाफ से क्या निस्बत रूहानी। नाले जा मुसलमान आहियो, बाक़ी तव्हांखे पंहिंजे वॾड़नि सां का बि निस्बत न आहे इस्लाम जी। बाक़ी मेलो हुजे, मलाखड़ो हुजे, पोइ ओॾे रश ॾिसो, गोए हुजे डांदनि जी, कुकड़नि जी मेल हुजे, मतिलबु हराम कम ते मुसलमाननि जी रश अञा ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे, ऐं हलाल कम ते मुसलमान अक़लियत में हिन महिल ताईं। अंग्रेज़नि हिंदुस्तान ते कब्ज़ो छो कयो? बादशाह वीचारो अकेलो किले में वेठो आहे, शेरो शाइरी थो करे, अवाम जेका आहे अधु कुकड़ थी विड़ाए, अधु शराब खोरी थी करे, अधु जुआ जे अॾनि ते वेठी आहे। बाक़ी मदरसा वीरान, मस्जिदूं वीरान, बादशाहनि जा किला जेके आहिनि उहे कोकिड़नि उहे डांदनि जे गोयनि वारनि जे हवाले। 200 साल हुकूमत करे विया अंग्रेज़, त पंहिंजो दीन सुधारियो, अमली कमु करे ॾेखारियो। इन्हनि हवालनि मुलनि जे कॾहिं न लॻो। ख़ुदा